अस्सलाम वालेकुम। जी तो तव्हांखे ख़बर है तो असी पहिरीं वियासीं तव्हांखे असां बिहाइंड द सीन ॾेखारियो, पर उहो असीं वियासीं हिकिड़े जॻह जो स्पॉट ॾिसणु, ऐं ॿी हिकिड़ी जॻह जी स्पॉट असीं ॾिसी आया आहियूं, ऐं हाणे हुन स्पॉट ते असीं अॼु वञूं पिया शूट करणु। हुननि जो बिहाइंड द सीन असीं तव्हांखे बिल्कुलु ॾेखारींदासीं, पर अॼु वरी बि असीं उन माण्हुनि जे करे लेट आहियूं जेको पहिरीं कुंभकर्ण वांगुरु सुतो पियो। न यार, इहो पइजी वियो, सॉरी 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 सॉरी, राजा पइजी वियो, राजा पइजी वियो। पर हू माण्हू जेको मज़े में जो छाल है सभिनी जो ख़ैर लॻो पियो। अल्ताफ किथे यार? ऐं अल्ताफ अली अरबानी हर वारे पाके लेट कराईंदो आहे, जॾहिं पाण शूट ते निकिरंदा आहियूं पाके लेट कराईंदो आहे। जे तव्हां पहिरीं बि ॾिठो त असीं वियासीं पियो छा स्पॉट ॾिसणु, हुते बि लेट कराए, अॼु शूट ते पिया वञूं त हुते पाके लेट पियो कराए। अञा ताईं कोन आयो आहे, तूं बाइक गरम कर, अञा उहो कोन आयो आहे। ॾिसो पिया कि असांजी शॉट जी तयारी थी रही आहे ऐं असांजे इंट्रो जी तयारी थिए पई। जीअं राजा हींअर जेको असांजो इंट्रोड्यूसर ऐं एक्टर आहे सो तयारु थी रहियो आहे, ऐं तव्हां ॾिसी पिया सघो कि ग्लासिस बाक़ाइदा हुन हींअर पाता आहिनि, मुंडियूं ठाहे पियो। ऐं असांजो डायरेक्टर जेको इमरान अरबानी आहे, हुन हथ में कैमरा आहे। सेकंड सीन स्टार्ट है जी साथ। जैसे कि आप हमारे साथ हर व्लॉग में चलते हैं, हम सिंध की बड़ी कदीम चीज़ों और खूबसूरत चीज़ों को डिस्मिस करने जाते हैं। डिस्मिस अस्सलाम वालेकुम। जी उर्दू में जी हाँ। मज़हर तू केलन जे अंदर भी निकता कना मैं बा मके डपदा दिया उनी में कोने नो में। अरे साईं तू वणन में विंद वे न शोर है तुझो अदर के मिली जा मरी जे मिलो में केला बड़ी मेहनत लगती है वीडियो बनाने में। ओके नाइस। अच्छा, अगर असांजी वीडियो पसंद आई हुजे तो लाइक करियो, शेयर करियो, सब्सक्राइब करियो
ऐं छाकाणि त अमीं ॾिसी रहिया आहियो बिहाइंड द सीन में असांजी केतिरी महिनत लॻे पई ऐं अमीं ॾिसो पिया ऐं अञा बि ॾिसंदा रहो त असांजी महिनत असीं केतिरी करियूं था ऐं ईअं मुंहिंजे पोयां जेका बीठनि मूंखे दुका ॾेई रही मथे चढ़ो चढ़ी हमारे मथे नज़ारो हिकिड़ो ॾेखारियूं था